सिंध जी बहादुर न्याणी फेरोज़ा लाशारी जी शादी तकरीब। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो बहादुर अगवान फेरोज़ा लाशारी जी शादी तकरीब हैदराबाद के कासिम बैंक्वेट में थी गुज़री, जंहिंमें मोहतरम एजाज़ मंगीअ समेत सभ खां वॾे तादाद में पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि ऐं अॻुवाणनि पिणु शिरकत कई। ॿियनि महिमाननि में अदी नज़ीर कुरैशी, मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो साहब, ज़ुल्फ़कार हाली पोटो, अनु सोलंकी ऐं ॿिया कुझु महिमान शामिल हुआ। गुज़िरियल ॾींहुं प्रोग्राम थियो त घोट ऐं कुंवार जो तमामु घणो इंतज़ारु करिणो पियो ऐं पोइ जॾहिं घोट कुंवार हाल में पहुता त उन्हनि जो ज़बरदस्त इस्तक़बाल कयो वियो। फेरोज़ा लाशारी पंहिंजे वर मोहम्मद जुमतुने सां पिणु हाल में पहुती। फेरोज़ा लाशारी ऐं संदसि वर खे नई ज़िंदगीअ जूं खोड़ सारियूं मुबारकूं ॾिजनि थियूं।